पंजाब ऐं सिंध में ॿोॾि सबबि सूरतहाल इंतहाई संगीन घोटकी जो कचो ॿुॾी वियो। नेशनल डिसास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) ख़बरदार कयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब खां पोइ सिंध में बि ॿोॾि जो ख़तरो आहे। NDMA सिंध लाइ ॿोॾि हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। NDMA तरफ़ां समूरनि लाॻापियल इदारनि खे हिदायत कई वई आहे त इम्कानी ॿोॾि जी ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट इंतज़ाम मुकमल कया वञनि, जॾहिं त इंडिया जी छॾियल पाणी सबबि पंजाब में वॾे पैमाने ते ॿोॾि आई आहे ऐं उहो पाणी सिंध ॾांहुं बि वधी रहियो आहे। ताज़े रिपोर्टनि ऐं फील्ड अलर्ट्स मूजिबि पंजाब जा मुतासिर ज़िला कसूर, भावलनगर, ओकाड़ा, लोडरा, मुल्तान खाईवाल में सूरतहाल तमामु घणी ख़राब आहे। दरिया सतलज ऐं रावी ॿिन्ही दरियानि में ॿोॾि सबबि ॻोठ ॿुॾण लॻा आहिनि। भावलनगर में वॾो नुक़सानु थियो आहे। केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ओकाड़ा, पाकपतन, साईंवाल में सूरतहाल सख़्तु ख़राब आहे ऐं केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जीअं ई हीउ पाणी सिंध में गडू ऐं सखर बैराज में दाख़िल थींदो, ख़तरो सिंध जे अक्सर ज़िलनि लाइ बि वधी वेंदो। कशमोर, घोटकी, खैरपुर, सखर, शिकारपुर, राजपथ, नौशहर, फिरोज, दादू, हैदराबाद, जामशोर, ठट्टू, बदीन ज़िला मुतासिर थी सघनि था। दरिया सां लॻंदड़ ॻोठनि ऐं शहरनि पाणी हेठि अची सघनि था। उन लाइ सिंध सरकार पारां अॻुवाट क़दम खंया विया आहिनि। सिंध में पहिरियों ख़तरो कशमोर ऐं घोटकी ज़िलनि खे हूंदो, पर उहो पाणी सखर, खैरपुर, शिकारपुर ऐं दादू ताईं पहुची सघे थो। जेकॾहिं पाणी जी लहर वधीक ताक़तवर रही त हेठिन सिंध, ठट्टो, बदीन, सजावल ताईं पिणु ख़तरो थी सघे थो।